पोइ तुंहिंजो सीउ बुखार पाण ई ख़तम थींदो। रुगो तूं 2 मिंट तरस सब्र कर। अरे तू मुझे साह तो कढ़े परे कर। अरे परे करे रखे वजो डॉक्टर के वठी अचो। अरे वञा थी डॉक्टर के वठण वञा थी। डॉक्टर को मूंखां वधीक थोरो या डॉक्टर पर हेॾे ॻाल्हि ॿुधो। मां डॉक्टर के वठी अचां तेसी ताईं हे वासु न हटाए जाए। अरे वाह सके कोन तो सोरिया उथी सघंदो त मां सके सोरी ॾिस न तूं वञ डॉक्टर के वठी अचे। मूंखे तूं मारे छॾींदो। ओखेरा अरे तुझे ॾिसा सर कयो आहे। अरे वाह वाह अरे वाह बचाओ 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 बचाओ। पूरो बंदोबस्त करे छड़ियो हो पर हेलो हज कुदरता जो मां बची वयसि। अरे बंदोबस्त तो खाके ही दुश्मनी आ मुंडी। अरे दुश्मनी जी गाल न कर डायन दुश्मनी जी गाल न करे पही बयान चार कई। हां तो मुर्शिद जी दरगाह ते वठी वनी 4 डी मुसलसल मुखे घाट ठाराए। हां जे पेट में सूर वलोडा पन ते मरी वने पर मां बची वयसि। वरी वाए दे जे मुखे पानी में वेंजाड़ी तो सुसाउन दे मन मुंह मरे पर मुझे अल्लाह बचायो। अल्लाह मुझे हयाती दी तो कुछ मिले। हाँ खेर खां मां अचे घर पहुतुसि वरी वास ॾियारे बाहि ॾियारी ॿार माण्हू बि बीहारे छॾियईं त मथां पाणी हारनि त मुंहं खे सुरसाम थिए सेज को गर्दन टोड़ बुखार त मरी वञे तो डॉक्टर ताईं बि न पहुचे। सुञाणे तो धूती। अरे खरा दे करे खैर हुजे जे तो सा दुश्मनी करणी हुजे ना त हेॾा कठाला कोन कढंदसि। ज़हर जी फुड़ी खाधे में ॾेई मां तोखे उन महिल मारींदसि जो हिक फुड़ी बि न हंधे। अरे यो कम घणा ॾींहं अॻ में करे छॾी आहे धूती। घणा ॾींहं अॻ में करे छॾी आहे जे पुलिस जो ख़ौफ़ न हुजे या त चङो रखो अलाह ते ए दफ़ो त बची वियो मां। अॻिते अलाह ख़ैर कंदो। हाणे उथ हितां बि रुको वठे पियो कहर पवई। उथार न मां उथा उथी पाण में पचे उथो। अरे मथे फेरी ते उथो हलो बच्चा। जब्बार जुवारा मुंह करे विया। रईस पाण सां गॾु बंदूकुनि वारा खयो थो वते। जमाल कुरान मेड़ गिसियूं पाए वञी पंहिंजी जान बचाए घर लिको। आचर वारा छिता लॻा था वतन तूं पंहिंजी आकड़ छॾी कोन थो। अचायो पराई दुश्मनी में मारजी वेंदे को दाद फरियाद ई कोन थींदई। मुझो दाद फरियाद थिए या न थिए जने मरी भी पियसि न त तुंहिंजी त जान छुटी पवंदी न। हा ॾाढी आज़ाद वतां थी घुमंदी। जे मरी पे न त 2.5 महीना इद्दत में केर गुजारींदो। इन्हे करे चवई थी त मुड़ी पओ बेमुदाई तो न मर। 2.5 महीना छा ऐं 4 महीना तो दद में। हाँ तू वञी मौत त खेर को मोह दे। तू तो खुश आहीं त मां मरा। 4 महीना छा तू तो साल कुंड में वेठो हूंदे। हलण खां त उहे हला काई पोइ वेहण में तोखे वरी छा थींदो। हाँ आउं तो खुश आहियां तुंहिंजी मौत जा मूंखे 2 लाख रुपया मिली पवंदा
ये न अणाऊं तमी न मर जा कफन तफन तक को न मिलंदी तुंहिंजो सिर न वञे इहो खुटको तूं न कर जे मुइस न त ॻोठ में घणेई अलाह लोक माण्हू आहिनि कफन ॾेई कांध को करे छॾींदा मता मता ने आसरे ते मुई आई कांध पो त छॾे पर कफन बि कोन मिलंदी लाश धप करे वेंदी हींअर ॻोठ में हर कोट में ते बंदूक खयो थो वते दफनाइण वारा घटि मारण वारा खोड़ तोसां त चङाई करण ई अजाई आहे वञी मर तुंहिंजी लाश खे धप थियण कोन ॾींदुसि तुंहिंजे कफन सां गॾु कांध पो बि कंदुसि रुगो मुंहिंजी जान छॾ तव्हां खां हाणे कुझु बि कोन थींदो जेको करणो पवंदो असांखे पाण खे करणो पवंदो जॾहिं बाहि भरे त पोइ मूं वटि न अचिजो त मूसा ख़ान हाणे पाण खे रोकियो ऐसा ख़बर न आहे त मुजरिम अलाए कहिड़े ॿिर में वञी लिका जॾहिं ज़ाहिर थींदा त उन्हनि खे ज़रूर गिरफ़्तार कंदासीं मुजरिम मिठल ख़ान जे बगल में आहिनि जे तव्हां मिठल ख़ान जूं ॿाहूं मथे करण जी थोरी बि तकलीफ़ कंदा त मुजरिम तव्हांजे साम्हूं अची वेंदा चओ था त असां मिठल ख़ान सां वञी मिलूं था पर हू ॻोठ जो चङो आहे बग़ैर सबब जे असां हुनजे मथां दबाव नथा विझी सघूं सबब खून थियल आहे सिकंदर साहब खून थियल आहे अञा तव्हांखे कहिड़ो सबब घुर्जे खून जो केस मिठल ख़ान मथां न आहे मूसा ख़ान जॾहिं असां मिठल ख़ान जो नालो ॾिनो पोइ तव्हां उहो FIR में दाख़िल छो न कयो मां मजबूर हुयुसि मूसा ख़ान मथां ऑर्डर हुयो मिठल ख़ान जो नालो न ॾियण जो जेकॾहिं मजबूर आहियो त FIR जी कापी फाड़े छॾियो मूंखे ख़बर आहे त हितां को बि लाभ कोन मिलंदो मूसा ख़ान कानून हथ में खणण जी इजाज़त असां कंहिंखे बि कोन ॾींदासीं ॾिठो आहे तव्हांखे ऐं तव्हांजे कानून खे कमदार ऐं असांजी जूने गोह खे खणे खुटी ऐं ॻोल्हे शिकारियुनि जा घर ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह हला गोली अचर छा थो ॾिसी गोली हला गोली त तोते ज़रूर हलाईंदुसि पर इन खां पहिरियां मां तुंहिंजे चेहरे ते मौत जो ख़ौफ़ ॾिसण थो चाहियां मौत जो ख़ौफ़ असली आशिकनि जो सिर न सांढण कम छा सिसिया आगरो संदो दोसां दम ही हेॾो ऐं चम पक पिरां जे न पड़े कमदार अड़े तुंहिंजी ज़बान मां इहे सामिन वारा सुर सूहन कोन था अचर जे मुंहिंजे मौत जे करे हिन ॻोठ जो भलो थिए थो त ऐं मुंहिंजनि पिरनि मथां मुसीबतूं तरनि थियूं त अचर गोली हलाए हलाए गोली कट पंहिंजे अंदर जी बाहि मुंहिंजे मौत जे करे हिन ॻोठ ते अमन थो थिए मुंहिंजी दिलि ख़ुशि थींदी पर जे मुंहिंजी मञी अचर त वधीक खून ख़राबो बंदि करे फ़ैसिलो कयो अमन कयो उन जे लाइ तव्हां तो वटि आयो आहियां जाजक जूनागढ़ में को अताई आयो तंहिं कामिल कढी कीनरो वेही वॼायो शहर सॼो ई सुरनि सी तंदुनि तपायो दायूं दर मांदियूं थियूं
बायुन बाडायो बीजल बोलायो त आया सवाली सिर जो कमदार हिक चक्कर दोखो खाई चुको हाँ हींअर तुंहिंजूं ये अतायूं न हलंदियूं। अच्छा रे लतीफ साईं जे बैत जी माना जी ख़बर अथई त छा थो चए तोखे मूं न आहे कयो जे मूं ग़लतियूं कयूं आहिनि ऐं उन सज़ा तूं ॾियणु चाहीं थो बंदो हाज़िर आहे ही बंदो तो कहिड़ी सज़ा ॾियां तूं त सज़ा जे क़ाबिल ई नहीं तुंहिंजे लाइ सज़ा इहा ई काफ़ी आहे त तोखे ज़िंदा छॾे थो ॾियां त जीअं पंहिंजे अखियुनि सां वेही तमाशो ॾिस रे साईं ॻोठ वारनि जे मथां जेको हाणे मुंहिंजो कहर किरंदो उहो ॾिसी पिटींदे मोतम कंदे त काश आचर वारनि सां इहो दोखो न कयां हा त इहे ॾींहं ॾिसणा न पवंदा हा। अचर तुंहिंजो कहर ॾिसी आउं पंहिंजे पाण खे पिटींदुसि पर जॾहिं असली हक़ीक़त तुंहिंजे साम्हूं ईंदी न त तूं बि पंहिंजे पाण खे बख़्श न कंदे। एॾे वॾे धोखे करण खां पोइ बि असुल हक़ीक़त जूं ॻाल्हियूं थो करीं। मां तुंहिंजी मिठड़ी मुरली जे आवाज़ खे समझी वियो आहियां इन खां पहिरियां जो मां पंहिंजे आपे मां निकिरी तुंहिंजूं टंगूं ॿाहूं भञी हितां निकिरण लाइ मजबूर कयां जेकर सुठो अथई त हितां टरी वञ हलियो वञ हितां। अचर मूंखे जे तूं हितां धिका ॾेई कढंदे तॾहिं मुंहिंजी इज़त घटि कान थींदी। ॾिसण वारा इहे चवंदा त अचर हींअर पोड़ न कमज़ोर माण्हुनि ते हथु खणणु लॻो आहे ऐं उन्हनि ते ज़ुल्म करणु लॻो आहे। आउं वञा थो वरी बि सोचजां शैतान जी उमिरि नाहे ॾिठी वेंदी उन जा कम ई करतूत ॾिठा वेंदा आहिनि ऐं शैतान खे मोचड़ा हणण सां कंहिंजी इज़त घटि नाहे थींदी। तूं छा थो सम्झी त तोखे मोचड़ा हणण सां मुंहिंजी इज़त घटि थींदी? निकुर निकुर मां चवां थो टर निकऊं हलियो वञ। वॾो आयो आचर खे सम्झाइण वारो आचर खूब ॼाणे थो त कंहिंजी इज़त करणु खपे ऐं कंहिंखे तड़े कढणु खपे। घणो ई रोकियोमांसि पर न मिलियो निभागो छोरो पाण त वञी अलाए कहिड़ा वण वसाईं हिते सूरनि में सभिनी खे विझी वियो। चाचा पिटण मां हाणे कहिड़ो फ़ाइदो दुआ कर त इते ई ख़ैर थिए। इते ई ख़ैर आचर वारा बंदूक जी ज़बान खां सवाइ ॿियो कुझु ॻाल्हाइनि ई नथा। जवान पोढ़ो जेको आयो सो अघायो। तॾहिं त तोखे चयमि त चाचा घर खां ॿाहिरि न निकिरंदो कर। अम्मा घर में क़ैद थी वेहण बि हिकिड़ी सज़ा आहे। जेकॾहिं ॿाहिरि था निकिरूं त अछी ॾाढ़ी में पटको थो लहे। चाचा हुननि सां बि धोखो थियल आहे। तुंहिंजी छोकिरनि बि न ॾिठो अॻु न पोइ न ॾिठो मर्द न औरत बस पलांद में गोली हलाए वेही रहिया। सच थी चई अम्मा छोरनि जा कीता त ॾियां पियो थो पर ख़बर न आहे त इज़त जो मौत मिलंदो या ईअं दुश्मनी जी वर चढ़ी वेंदुसि ऐं लाश घिटियुनि में पियो रुलंदो। अल्लाह ख़ैर कंदो चाचा अचायो न सोच। अजायो काथे अम्मा जेका हक़ीक़त आहे उहा ई पियो थो बयानु कयां। हाणे हिन ॻोठ मथां मौत जो कारो पाछो चढ़ी आयो आहे। ख़बर न आहे उहो घणनि जा सिर खणी पोइ हटंदो। अलाह ई थो ॼाणे अम्मा अलाह ई थो ॼाणे। चल बाबा आउं हलां थो घर ही ॿई अमर हथ सां गॾनि होशियारी सां पहिरो ॾिजो इन सां वञा पिया सुम्ही रहो। ॾिसो खानो आचर किथे लामा लाला ॻोठ मथां ॾींदव। घबराए न कमदार जेसि तोड़ी सिरे में साह आहे खानो आचर ॻोठ में लॻण कोन ॾींदासीं। ऐं शाबाश कमदार असांखे मारे पोइ आया त असां ते मयार न
तो वने सुकून निंड कर कंदार अल्लाह भली कंदो अलाए यासिर तासिर वञा थो भॻवान आयो ॾिसां त बबर छीअं थो तव्हांखे पोइ हाणे खटनि भाग ठीकु आहे सुबुह शहर ते जा अरे गोठ वागे ही कब्रिस्तान लगो पिया है वरी कजू जो कब्र उठाई यो तुझी या मुंजिया मुलाई अरे मुखे ना मरो ना है छो मुझे सिर जे कड़ पियो आई न ये तुझी ये मुंजिया अरे भाई तो सगाई करो अगे ही गोठ मना मौत पे लामा राजे सुठो री कब्रू नठा है यो तुझी या मुंजिया हटा किसका मुझे पक्का रही मुझे सिर खाना दो जलाल में जीवा वे टा अरे मुझे जाना है मरो हट करो मारो चलो हट करो ना वे हट तो करो हे चंगू तेरे मां फांसी से अरे मुझे केड़ी खुटी खाई जो बहाने भर में बिच से अरे छडाने अरे छड न छड़ी दो अरे छड मां तो चवाए छड मारी दो मैं न अरे बेन जा चरा मुल्क फुरी रहा